मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल ॾींहुं दी टैलेंट कोचिंग सेंटर मेवण मोहल्ला मोरो तरफ़ां समर कैम्प में नुमाया पोजीशन खणंदड़नि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में मेडल विरहाइण जो हिकु पुरवकार सर ज़फ़र मेमण, सर नदीम अली सोमरो, सर आकाश अली खोसो, फरहान अली मेमण, सर अब्दुल हमीद मेमण, असद मेमण, मोहम्मद खान मेमण, गुलाम मिर्ज़ा सो ऐं ॿियनि जी ज़ेर निगरानी में यूनाइटेड पब्लिक स्कूल मेमण मोहल्ला कैंपस मोरो में थी गुज़रियो। टैलेंट कोचिंग सेंटर मोरो तरफ़ां करायल समर कैम्प में नुमाया पोज़ीशनूं खणंदड़नि शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि खे प्रोग्राम में आयल महिमाननि, मेल ऐं फीमेल उस्तादनि ऐं संदनि वालिदैन जे हथां मेडल्स पाराया विया। दी टैलेंट कोचिंग सेंटर वारी तक़रीब में यूनाइटेड पब्लिक स्कूल मोरो जे हेड मिस्ट्रेस मिस सरवत मेमण ख़िताब करे रही आहे। सभी आयल मेहमानन के टैलेंटेड कोचिंग सेंटर के तमाम फैकल्टी के स्टूडेंट्स के अस्सलाम वालेकुम। सभी का पहिरियां तो एप्रिशिएट कयां थी इन प्लेटफॉर्म के फैकल्टी के जिन तमाम बेहतर तरीक़े से पंहिंजे टैलेंट के ॾेखारियो आहे, जिन वक्त ब वक्त मुख़्तलिफ़ क़िस्म जो एक्टिविटीज़ करे पंहिंजो पाण मञरायो आहे। तमाम थोड़े अरसे में जिन खे ना साल भी कंप्लीट न थियो आहे, इन दौरान हिननि जो ही सेकेंड प्रोग्राम जेको आहे त रखियो वियो आहे। पहिरियां रखियो वियो हुयो, हिकिड़ो सेकेंड आहे। इन खां हिननि विच में रमज़ान जे मंथ में जेका आहे सा इफ्तार पार्टी भी रखी हुई। ऐं इनवाइटेड हुअसि, इतफ़ाक़ सां कंहिं मसरूफ़ियत जे करे आउं न अची सघियसि, पर आउं एप्रिशिएट कयां थी पर्सनली। जीअं त हिननि चयो त असां फैमिली आहियूं, आउं ख़ुदि हिननि खे हमेशह फैमिली सम्झंदी आहियां, छो जो हे सभु मुंहिंजा पंहिंजा ई आहिनि। असांखां जेतिरो थी सघंदो आहे असां हिननि जी सपोर्ट कंदा आहियूं एज अ एजुकेशनल सिस्टम तहत। ऐं मां अॼु मैं हिकु फीमेल जी हैसियत सां ख़ुशी महसूसु करे रही आहियां त हिननि जे तहत इदारो स्टार्ट कयो, पंहिंजो हिकिड़ो यूनिट ठाहियो, पंहिंजी हिकिड़ी फैकल्टी ठाही ऐं हिकिड़ो हिननि पंहिंजो कोचिंग सेंटर जे एम सां स्टार्ट कयो। उन में ही कामयाबु आहिनि। हिननि जी तव्हांजी मौजूदगी हिननि जी कामयाबी जो सबूत आहे। ऐं इलाही सारा स्टूडेंट हिन प्लेटफॉर्म तां तमामु घणी नॉलेज वठी रहिया आहिनि, तमामु